हेमन ताण कारोबार जी सर वालेकुम दोस्तों जी तव्हां तव्हांजो प्यारो भाउ आदिल अली कलवर अॼु मां हिकु ॿी तव्हां लाइ सहूलियत खणी आयो आहियां। अॼुकल्ह सिल जी बहुत महांगाई थी वई आहे, इन जे करे हीअ जेका तव्हां लाइ मां बेला कांदो आहियां हे सस्ते अघ में तव्हांखे पंहिंजो ॻोठु हुसैन कलर ताल के पने के लॻेदड़ जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश हूंदी त हे जेको बेलाक आहे हे जाइण लाइ हिकु बहितरीनु ऐं सुठी शइ आहे। ग़रीब गुरबो हिन वक़्तु छो सैलाब ॾाढा अची विया, उन में ॾाढी परेशानी अची वई, गुरबत काहे पई हर जाइ ते, पर उन लाइ ॿी सूरत में सिर महांगी आहे। ॿी सूरत में हे बेला कढियो आहे जेको हिन कामरान कलवर महिनत करे जिदोजहद करे हिन ॾाढा हिन पंहिंजी जिदोजहद खे रंग लाइ सस्ते अघ में ग़रीब मज़बूर हारनि लाइ हीअ हिकिड़ो बेलाक तयारु कयो अथई जेको मजबूरनि हारी जेके साईं खे पंहिंजो जायूं तयारु करे पंहिंजा अजनि में पंहिंजा बचा पंहिंजा नंग लिकाईंदा। बराए महिरबानी मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे सॼी संगत खे जेके उसे पासे में ॻोठाणा आहियो तव्हांखे इहा ई मुंहिंजी गुज़ारिश आहे त हीअ बेला खे तव्हां ख़रीद करे सस्ते अघ में पंहिंजा झूपड़ा पंहिंजा घर पंहिंजा बेला कंदे तयारु करे ॾाढा माना अपटूडेट थी करे तव्हां सस्ते अघ में रही था सघो। महिरबानी, थैंक यू ऑफ कामरान। रोज कभी कसम